بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। سبح لله ما في السماوات وما في الأرض وهو العزيز الحكيم। अल्लाह ताला जी पाकाई बयान कनि थियूं उहे शयूं जेके आसमाननि ऐं ज़मीनुनि में आहिनि ऐं उहो ई गालिब साहिब हिकमत आहे। يا أيها الذين آمنوا لم تقولون ما لا تفعلون। हे मोमिनो तव्हां अहिड़ी ॻाल्हि छो था करियो जंहिं ते पाण अमल नथा करियो। كبر مقتا عند الله لا تفعلون। अल्लाह ताला खे सख़्त नापसंद आहे उहा ॻाल्हि जेका तव्हां चओ था ऐं पाण उन ते अमल नथा करियो। إن الله يحب الذين يقاتلون في سبيله صفا كأنهم بنيان مرصوص। बेशक अल्लाह ताला उन्हनि माण्हू सां मोहबत रखे थो जेके सिफ़ूं ॿधी संदसि राह में जिहाद कनि था गोया इहे बेहद मज़बूत दीवार आहिनि। وإذ قال موسى لقومه يا قوم لم تؤذونني وقد تعلمون أني رسول الله إليكم فلما زاغوا أزاغ الله قلوبهم والله لا يهدي القوم الفاسقين। रसूल अरबी तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु हज़रत मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम तव्हां मूंखे छो ईज़ायो था हालांकि तव्हांखे चङी तरह मालूम आहे त बेशक आऊं तव्हां ॾांहुं अल्लाह जो पैगंबर आहियां। पोइ जॾहिं इन्हनि टेड़ाई कई अल्लाह उन्हनि जूं दिलियूं टेड़ियूं कयूं ऐं अल्लाह ताला गुनहगार क़ौम खे हिदायत नथो ॾे। وإذ قال عيسى ابن مريم يا بني إسرائيل إني رسول الله إليكم مصدقا لما بين يدي من التوراة ومبشرا برسول يأتي من بعد اسمه أحمد فلما جاءهم بالبينات قالوا هذا سحر مبين। ऐं तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु हज़रत ईसा इब्न मरियम चयो त ए बनी इस्राईल बेशक आऊं तव्हां ॾांहुं अल्लाह जो पैगंबर आहियां। आऊं पाण खां अॻु में आयल किताब तौरात जी तस्दीक करियां थो ऐं रसूल अरबी जी बिशारत ॾींदड़ आहियां जेको मूंखां पोइ तशरीफ़ फरमा थींदो संदन नालो मुबारक अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। पोइ जॾहिं पाण करीम उन्हनि वटि वाज़े दलील खणी पहुता इन्हनि चयो ही साफ़ जादू आहे। ومن أظلم ممن افترى على الله الكذب والله لا يهدي القوم الظالمين। ऐं उन खां वधीक ज़ालिम केरु आहे जेको अल्लाह ते कूड़ हणे थो हालांकि उनखे इस्लाम ॾांहुं सॾियो वञे थो ऐं अल्लाह ताला ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत नथो ॾे। يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون। इहे काफ़र इरादो कनि था त अल्लाह जे नूर खे पंहिंजी फूकुनि सां विसाइनि ऐं अल्लाह ताला पंहिंजे नूर खे मुकमिल कंदड़ आहे। जेतोणीकि काफ़रनि खे इहो नापसंद आहे। هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون। उहो ई आहे जंहिं पंहिंजे रसूल अरबी खे हिदायत ऐं दीन हक़ सां उन ई लाइ मोकिलियो त जीअं उन खे समूरनि दीननि ते ग़ालिब करे जेतोणीकि मुशरिकनि खे इहो नापसंद आहे। يا أيها الذين آمنوا هل أدلكم على تجارة تنجيكم من عذاب أليم। हे मोमिनो छा आऊं तव्हांखे अहिड़ी तिजारत ॾस ॾियां जेका तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाए। تؤمنون بالله ورسوله وتجاهدون في سبيل الله بأموالكم وأنفسكم ذلكم خير لكم إن كنتم تعلمون। इहा ही आहे जो तव्हां अल्लाह ताला ऐं उन जे रसूल ते ईमान आणियो ऐं तव्हां
अल्लाह ताला जी राह में जिहाद करियो पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जाननि सां। इहो तव्हां लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां ॼाणो था। يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم। ओ रब करीम तव्हां जा गुनाह बख़्श कंदो ऐं तव्हां खे बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं ऐं शानदार महलनि में जेके हमेशह रहण वारनि बाग़नि में हूंदा। इहा तमाम वॾी कामयाबी आहे। وأخرى تحبونها نصر من الله وفتح قريب وبشر المؤمنين। ऐं अलावाज़ी तव्हां खे ॿी नेमत बि मिलंदी जेका तव्हां खे वणंदी। अल्लाह ताला जे तरफ़ां मदद ईंदी ऐं फतह क़रीब आहे। ऐं तव्हां मोमिननि खे बिशारत ॾियो। يا أيها الذين آمنوا كونوا أنصار الله كما قال عيسى بن مريم للحواريين من أنصاري إلى الله قال الحواريون نحن أنصار الله فآمنت طائفة من بني إسرائيل وكفرت طائفة فأيدنا الذين آمنوا على عدوهم فأصبحوا ظاهرين۔ ए मोमिनो तव्हां अल्लाह ताला जा मददगार थियो जीअं कि ईसा पुट मरियम हवारिन खे चयो त अल्लाह जे तरफ़ां हिमायती थी मुंहिंजी मदद केरु कंदा। हवारिन चयो असीं अल्लाह जा मददगार आहियूं। पोइ बनी इसराइल जे हिकु टोले ईमान आंदो ऐं ॿिए टोले कुफुर कयो। पोइ असां संदन दुश्मननि ते मोमिननि खे मदद अता कई। पोइ मोमिन ग़ालिब थिया।